अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो सिलसिलो जारी है। तव्हांखे सकरन मां ख़बरूं ॾियण सकरन वेझो पंजिन मेल स्टाफ वार्ड क़ौमी शहरात कराची खां पंजाब 40,000 लीटर पेट्रोल खणी वेंदड़ ऑयल टैंकर कल्टी थी पियो, जंहिंमां पेट्रोल वही रहियो आहे। ऑयल टैंकर कल्टी थियण सबबि ड्राइवर मोहम्मद रहीम ऐं क्लीनर ताहिर ख़ान सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे हमदर्द एम्बुलेंस ज़रिए फौरी तौर ते तालका अस्पताल सकरन पहुचायो वियो आहे, जिते तुर्त इलाज खां पोइ कैन PFC नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त 2 कलाकनि गुज़रण बावजूदि मोटर में अमलो न पहुतो। हादसे जो इतला मिलंदे ई सकरन पुलिस जो सिटी इंचार्ज कुर्बान लाको पुलिस पार्टी ऐं फायर ब्रिगेड जे गाॾी सां करे वाक़िए वारे हंधि पहुतो। पुलिस जे जवाननि काठ जूं बेंचूं वग़ैरह रखी रोड बंदि करे रसीक जो अमलो शुरू करे छॾियो। चयो पियो वञे त टैंकर में पयल पेट्रोल कंहिं ॿिए टैंकर में मुंतक़िल करण लाइ पिणु टेक्निकल अमले खे घुरायो वियो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।